वाइस अप्रैल खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं। ट्रालो टाउन कम्युनिटी ॾाढो ग़रीब ऐं मिसकिन ऐं गूंगनि जो एहतिजाजी मुद्दा आहे। ट्रालो नेशनल प्रेस क्लब ट्रालो अॻियां ग़रीब ऐं मिसकिन गूंगनि पारां तरफ़ां हक़नि न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मीडिया सां मोहम्मद मूसा इस्माइल अहमद अली शेर खलील अहमद ॻाल्हाईंदे चयो त मुतालबो कयो था त इन्हनि खे बुनियादी सहूलियतुनि रोज़गार जा मौक़ा ऐं माली सहायता फराहम कई। एहतिजाज कंदड़ जो चवणु हुयो त हर साल जीअं हिन साल बि असां पंहिंजे बचड़नि खे तालीम नथा ॾियारे सघूं, पंहिंजा हक़ नथा मिली सघनि। ज़कात ख़ैरात खां अलावा ॿिया केतिरा ई असां गूंगनि जा फंड मौजूदु आहिनि ऐं असां पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारींदा रहंदासीं जेसीं ताईं पंहिंजा हक़ न मिलनि ऐं संदन परेशानी हालात ठीकु न आहे। मुदारनि आला अख्तर टाउन कमेटी ट्रालो जे चेयरमैन खां मुतालबो कयो त संदसि जाइज़ मुतालबा फौरी तौर ते पूरा कया वञनि त जीअं असां पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र करे सघूं ऐं ईंदड़ ईद जे लाइ पिणु ज़कात ख़ैरात ऐं असांजे गूंगनि जो फंड पिणु रखियो वञे ऐं सन कोटा पिणु रखी वञे। वाइस अप्रैल पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारियो।